घर अचन था सही वक्तु थियो अचन था हफ्ते ते 15 ते अची असें घर था ड्राइन तपेदार अचे तो सही मुख्तियार कार तो अचे उन सां 5 पुलिस था अचन डीसी तो अचे सही उन सां गड उहे अची असां घर ड्राए था छॾनि सही असां को ॿुधे नथो असां दांदुली था कयूं घर वञो ड्राए अञा बि तव्हांजो माली नुक़सान घणो थींदो छो थींदो सही असां मिसकिन सभु जेके वेठा आहिनि सभु सरकारी प्लाटनि में वेठा आहिनि असांखे वेहण जी छांव न आहे पंहिंजा 5 रुपया भरिया आहिनि असांजो हर हिकु शइ ड्राए था वञनि वतो असां उॾे खां आहे प्लाट साईं दीदार उडो कंहिंखे साईं कीअं ॾिनो आहे कंहिंखे कीअं ॾिनो आहे जीअं बि ॾिनो आहे पर हुन असांखे ॾिनो आहे प्लाट हुन असांखे वेहण जा ॾिना आहिनि ठीकु आहे स्टाम्प थियल आहिनि ईअं न आहे हुकूमत आई असांजो माण्हू दरे ते मरी वियो आहे अस्पताल से अटैक थी वियो आहे इहे सभु माण्हू खणी विया आहिनि हाणे जॾहिं अस्पताल में अचे ख़बर पए पहिरियों पिस्टल कढूं सभु दुनिया पोयां वही भॼी विया आहे असांखे पिस्टल खणी मथां फेर बि हिकिड़ो कयूं विया हलिया साईं पोइ साईं असांजो इहो आहे असांजो इंसाफ़ ई कजे असांजो इंसाफ़ नथो कजे साईं 2-3 चकर कुझु बि थियो आहे 2-3 चकर कुझु बि मसइला थिया आहिनि असांजो इंसाफ़ नथो थिए कोई ॿुधे नथो उहा ई ॻाल्हि वरी किरनूं था काए अचनि उहा ई ॻाल्हि वरी सरकार अचे थी इन्हनि जे बारे में कोई एक्शन नथो खणे अवाम खे गवर्नमेंट खे अपील था कयूं असां हिते ग़रीब आहियूं 500 कमाईंदा 100 खाईंदा ए पुलिस वारा सीधी सही अची हिते गुंडागर्दी था कनि 2 माण्हू अॻ में असांजे हिते मरी विया आहिनि असां हे ॾिसे थो न ॾकूं था पिया गुंडागर्दी मौज़र खणी ऐं फायरिंग करण जा पैसा ॾियो गुंडागर्दी जेको को हुतां टपे थो रस्ते ते बीहारे एॾो जाओ मुड़्स था कॉलोनी जा तंगी करण हिरासमेंट हाणे बि आया अची असांजे मथां फायर हयां अथऊं सम्झ न अञा तो जिस्म में ॾकणी वठी वई असां यार ग़रीब आहियूं दुनिया वेठी आहे हिते गवर्नमेंट जे प्लाट में इंसान वेहंदा आहिनि सम्झ असां बि वेठा आहियूं अलाह खे यादि कयूं बराए महिरबानी पूरे पाकिस्तानी गवर्नमेंट खे असां अपील था कयूं असां लाइ इंसाफ़ कयो वञे साड़े छॾींदासीं ये ज़िंदगी आहे पुलिस रोज़ असांखे दहशतगर्दी करे हिते गुंडागर्दी थी अची करे भई लीज कयल आहे हेॾे चौधारी बासरनि जूं लीजूं कयल आहिनि उन्हनि सां ज़ुल्म नथो थी वञे चवंदा हिन जी लीज कूड़ी आहे हमेशह हिते अचे ज़ुल्म था कनि अॼु बि असां ते आया आहिनि अॻियां बि आया आहिनि 2-3 ॾींहं गुज़रिया आहिनि तॾहिं बि असां हिकिड़ी माई सीरियस थी वई रत आहे त उन सिविल में वञी दाख़िलो कईसीं वरी अॼु आया आहिनि पहिरियां आया त अमरा हिकिड़ो धकी थी विया उहो सिविल खणी आया आहिनि हे ज़ुल्म असां सां छो थो कयो वञे ख़ुदा रा हुकूमत खे था चऊं असां सां इंसाफ़ कयो वञे तक़रीबन 50-60 घर थी विया साईं 50-60 घर आहियूं अॼु पुलिस आई इहो ॾिसो पिया साईं धक धकारी हे उहो मथां हवाई पैर कयऊं को हमरा हिकिड़ो धकी थी पिया उहो खणी आया अस्पताल को अलाए छा बि लॻी अलाए हुन ठकावन ते अटैक थी वियो पर किरी पियो तव्हांजे अॻियां हुयो इहो ॾिठो आहे अस्पताल खणी आयो अलाए बचे अलाए वञे एहतिजाज इन करे पिया कयूं त हिते तक़रीबन 10-12 ॾींहं थी विया आहिनि डेली 4-5 ॾींहं हुकूमत जा माण्हू मुख्तियार कार डीसी साहिब हिते बदमाश वठी हिते असांजा घर पिया डराया वञनि ग़रीब मिसकिन माण्हू साईं कमाईंदा आहियूं खाईंदा आहियूं तक़रीबन टोटल हिन पाड़े में मरी आहिनि फल पुट आहिनि नारे जान या मंगी आहिनि जेका बि बिरादरी वेठी आहे सभु ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि मज़दूर माण्हू आहिनि हेठि तबिके वारा आहिनि उन्हनि जे मथां रोज़ इहा बदमाशी कई थी वञे रोज़ हिते पुलिस ऑफिसर अची बि फेरिंगियूं था कनि साईं घर ठाहियो था वञनि बराए महिरबानी असां भई मूं तक़रीबन 6.5 लखें जो प्लाट आहे मुंहिंजो हिते साईं मां दीदार अली उॾे गांव थियो आहे उहा ई आहे न जाड़ूं कारूं असांजे ॾखिणो असांजे उतरूं 62 माण्हू आहिनि तक़रीबन हिकु माण्हूअ खे 500-600 एकड़ ज़मीन आहे ओॾे नथी वञे असां हे टुकड़नि वारा बेसण वारा ग़रीब वेठा आहियूं उन्हनि खे ज़लील कयो थो वञे टारगेट बनायो थो वञे बराए महिरबानी वस वारनि खां असांजी इहा अपील आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांजा बचा ॾींहं हिते सुकून सां तहफ़ुज़ सां रही अव्हांखे दुआऊं कंदा